काफ़ी आइनी ऐं क़ानूनी माहिरनि खे कल्ह ई उमेदु हुई त कल्ह, छाकाणि त आर्तवार वारे ॾींहुं सुप्रीम कोर्ट पंहिंजो इजलास घुराए वरितो, सो मोटो कयो त उमेदु हुई त को शॉर्ट ऑर्डर अची वेंदो। कल्ह बि न आयो, वरी अॼु शायदि सुबुह जो चयो बि वियो त शॉर्ट ऑर्डर मुनासिबु फ़ैसिलो अॼु करे वठंदा जज साहिबान इहो ॿुधायो, पोइ वरी मुलतवी थी वियो सुभाणे ताईं। हाणे ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे लाइ त हीउ जेको फ़ैसिलो त हाणे अदालत सॻोरी जेको बहितर ज़ाहिर अदालत सॻोरी करिणो आहे, इस्तेकाक आहे हुननि जो, पर मुंहिंजे लाइ टाइम इम्पॉर्टेंट आहे। मूं कल्ह बि तव्हांखे चयो त 72 कलाक हिन मुल्क लाइ तमामु इम्पॉर्टेंट आहिनि, त कल्ह खां वठी अॼु ताईं सम्झो त पाण 24 कलाक गुज़ारे आया हुआसीं। हाणे वरी अगरि हीउ फ़ैसिलो अगरि उहो त अदलिया जी मर्ज़ी आहे, अगरि सुभाणे ताईं आयो त हीउ पोइ 48 कलाक थी वेंदा। उमेदु आहे त हीउ 48 कलाक में थी वञे या पोइ 72 कलाकनि में, छाकाणि हिन खां वधीक हिन मुल्क में हीअ जेतिरी हींअर अनसर्टिनिटी ग़ैर यकीनी आहे। इमरान ख़ान साहिबु कोशिशि करे पियो त लीगल हुन में मुंझाइण लाइ हू वधीक फ़ैसिला कंदो वञे पियो। अॼु हुन निगरान वज़ीर आज़म तौर बि अॻूणे चीफ जस्टिस गुलज़ार खे नॉमिनेट करे छॾियो आहे, यानी हू पंहिंजा स्टेप्स वधाईंदो वञे पियो। ऐं पोइ वरी अॼु शायदि इफ़्तार खां पोइ हींअर केॾीमहिल शायदि एहतिजाज बि कंदो चौक में पाण। हाणे हुनजे चवण ते माण्हू नौजवान जेको 2 ॾींहंनि खां चए पियो नौजवान निकल आया, आवाम रोडों पे निकल आया, आवाम त रोडनि ते कोन थो निकिरे, अॼु शायदि हू पाण निकिरंदो। त शयुनि खे हू त जेतिरो टाइम गुज़रे पियो, अच्छा मईशत ऐं बार बार चवां पियो असांजी बिगेस्ट विक्टम आहे हिन में। सो टाइम एवरी सेकेंड एंड एवरी मिनट विच इज़ पासिंग, जेको सेकेंड मिनट पास थिए पियो, उहो मुल्क लाइ हिकिड़ी हिन बहरानी कैफ़ियत जेका आइनी बहरान आहे, हिन में दुबण में फासंदो वञे पियो मुल्क। ऐं हुनजो जेको शुरू में पहिरियों शिकार थियनि पिया, मईशत शिकार थिए पई, असांजी फॉरेन पॉलिसी फॉरेन अफेयर्स मुतासिर थियनि पिया, असांजो मुल्क जो इमेज मुतासिर थिए पियो, पर अल्टीमेटली अगरि 72 कलाक ऐं हुन खां वधीक टाइम लॻो को फ़ैसिलो थियण में कंहिंजे तरफ़ां बि, यानी बहरान टरण में, त पोइ थी सघे थो त सिविलियन सेटअप ई हिन जो आख़िरी शिकार थी वञे। जी हा, आख़िरी शिकार पोइ सिविलियन सेटअप ई न थी वञे, जे जमहूरियत लाइ सभु के ओनो आहे उहो फारिग न थी वञे। ॾिसो अॼु बि कोर्ट में जेका डिस्कशन हुई, आउं सम्झां थो त हिकिड़े नुक़्ते ते जेको अॼु चीफ जस्टिस बंदयाल साहिबु खयो बि किसो, त डिप्टी स्पीकर जेको ही रूलिंग ॾिनी आहे, ही हिकिड़ो प्रोसीजरल, यानी जेको प्रोसीजरल खे छा चवंदा आहिनि सिंधी में, जेको कार्रवाई जेका आहे उनमें को ही ग़लती थी आहे या ही आइनी मसइलो आहे। मतिलबु ज़ाहिरी तरह ज़ाहिर त अदालत सॻोरी जो इस्तेकाक आहे, पर पाण जेके लेमैन आहियूं, आउं जेको कानूनदान बि न आहियां, सिधो सिधो आइन में चिटो लिखियलु आहे त स्पीकर खे हुन ही न पियो करे सघे। ऐं स्पीकर ज़ाहिर आहे इहो ओचितो न कयो आहे, अॻु में ई तयारु थियल रूलिंग हुई, इवन जेको आहे एतिरी ज़हमत न कयो त हुन रूलिंग जेका लिखत में पढ़ी, डिप्टी स्पीकर छा नालो अथसि, कासिम सूरी साहिबु जेका रूलिंग पढ़ी, उनमें नालो जेको आहे असद कैसर जो, छा नालो अथसि स्पीकर जो, स्पीकर असद कैसर जो नालो ऐं साइन थियल हुई, पर छाकाणि त हुनजे ख़िलाफ़ु नो कॉन्फिडेंस अची वई, त तकड़ में सूरी साहिबु अची वेठो, त एतिरी चेंज बि न कई त हेठि नालो पंहिंजो लिखी छॾिया। सो माइंड अप्लाई न थियो आहे। सो ज़ाहिरी तरह त ही स्ट्रेट क्लियर एंड कट हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल इशू आहे, लेकिन बहरहाल अदालत ही ॾिसूं त असरटेन करण में केतिरो टाइम लॻाए।